तो हींअर असां मौजूदु आहियूं मियां नसीर मोहम्मद कलोड़ो जे तारीख़ी क़ब्रिस्तान में, जिते ई चइनी पासे मक़बरा ऐं क़बरूं नज़र अची रहियूं आहिनि। हिते मूंसां गॾु अहमद ख़ान जो, यामीन जो ऐं कमरदीन जो मौजूदु आहिनि। असां हिननि मक़बरनि खे ॻणण जो सिलसिलो शुरू कयो आहे ऐं ॾिसूं था त हिते टोटल हिन वक़्तु केतिरा मक़बरा मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी कहिड़ी कंडीशन आहे। बाक़ी बज़ाहिर त हिकिड़ो वॾो जहान नज़र थो अचे, जिते नंढियूं वॾियूं क़बरूं ऐं नंढा वॾा मक़बरा ऐं नंढियूं वॾियूं मस्जिदूं हिननि मक़बरनि जे विच में मौजूदु आहिनि। अॼु 12 अप्रैल 2020 आहे ऐं आर्तवार जो ॾींहुं आहे।